नाज़रीन, लालूरांग में सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम तरफ़ां 16 डिसंबर ते मल्हाइजंदड़ लोक अदब ॾियारे जे मुनासिबत सां लोक अदब सुघड़ कॉन्फ्रेंस कोठाई वई। कॉन्फ्रेंस जा तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे तुफ़ैल मुग़ैरी। लालूरांग के मौजूद आहियूं जिते 16 डिसंबर ते लोक अदब जो ॾियारो मल्हायो थो वञे। उन हवाले सां हिते जेके सुघड़ मौजूदु आहिनि, अचो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उहो 16 डिसंबर उहो कीअं मल्हाईंदा। सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम तरफ़ां हिकिड़ो ॾियारो जी 16 डिसंबर जे हवाले सां जेका जागृता मुहिम जे सिलसिले में सुघड़ कचहरी रखाई वई आहे, उन में भलोड़ सुघड़ जेके आयल आहिनि। असां सम्झूं था त हिन क़िस्म जा जेके प्रोग्राम सिंध अंदरि थियनि था पिया, सिंध जे ॿाहिराड़नि में, सिंध जे शहरनि में, सिंध जे ॻोठनि में, उन सां सिंध अदब जेको आहे, सिंध जो जेको सुघड़ जो जेको हुनुर आहे, उहो उजागर थो थिए पियो। ही प्रोग्राम अञा बि वधीक ऐं बहितर नमूने सां थियनि। को असांजो लोक अदब ॾियारो आहे 16 डिसंबर ते। हमेशह मां हिते जे वॾे पैमाने ते प्रोग्राम कंदो हुयुमि। हीअ जेका मुंहिंजी कोशिशि ऐं कवश आहे त जेको लोक अदब जे हवाले सां त रुझान विझणो आहे नौजवान नस्ल खे। जेको असीं नंढे ॿारनि में त काफ़ी विझी चुका आहियूं, पर जेको नौजवान नस्ल आहे उहो अञा साइड आहे। छो त उन जनम त हिन अमा सिंध धरतीअ मां जे कुख मां वरितो आहे, पर थोरो ॾुख बि थिए थो त सिंध धरती जे कुख मां जनम वठंदड़ ऐं हिन लोक अदब खां पासीरा रहनि। सिंध असांजी आहे, सिंध न असां हारी आहे, कचहरी लोक अदब जी प्यारी आहे। सुघड़ निसाल खनि जी सिंध ते वॼी वई ताड़ी आहे, कचहरी लोक अदब जी प्यारी आहे। 16 डिसंबर जे हवाले सां तयारियूं करे रहिया आहियूं ऐं आख़िर में मां हिकिड़ो नंढिड़ो चोसठो शेर चवंदुमि त हिकु अखि फरकी वियो दिलि धड़की टियों अची कड़की ॿोलियो कांग। सोचियुमि त सभु सवण सजाया थिया जेका हुई तन अंदरि में तांग। ईंदो लड़ी मुंहुं लॻारी वटि थींदा सुराह सजाया सांग। जेसीं अचे बाख फुटे जी बांग तेसीं हूंदी दगर में दीदार चवे। सीट करे तो सीटो हले करे एॾी वॾाई, मिट्टी आहे मिट्टी थींदे अथी जा इहा जाई, कोन खणंदे पाण सां जेका थी मिल्कियत मेड़ाई। जंहिं रूई ज़मीन जे राज ते कही रही रहनुमाई, सो बि सखणे हथे वियो सिकंदर जंहिं न पैसो खयो हो पाई। जेका साण खणंदे सफ़र में सा करे वठि कमाई, रोज़ो निमाज़ बंदगी जी नशर विसारे तूं का वाई। प्यास रखी पंतनि जी गॾु दिलि मां दगाई, जो थी आख़िर ते इहा इहो इमला कादा अर्ज़ाई चवे। असांखे लोक अदब जो हिकु धार इदारो क़ाइमु करे ॾिनो वञे ऐं असांजो जेके बीमार सुघड़ आहिनि तन खे कारण मुहैया कयो वञे, उनजो इलाजु करायो वञे। हे असां जेको लोक अदब जूं कचहरियूं कयूं था त इन हिसाब सां कयूं था त असांजे सुघड़नि खे जेको आहे सो पज़ीराई मिले ऐं वाधारो थिए। सुघड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुनजो चवणु आहे त असां 16 डिसंबर जेको लोक अदब ॾियारो आहे असां भरपूर हिन में मल्हाईंदासीं।